अल्लाह नमाए बबुदाया अल्लाह फरमायो कूड़ो बिया अल्लाह फरमायो वलो कसरी बिया अल्लाह फरमायो चुगलखोर बिया अल्लाह फरमायो ज़्यादती कंदड़ बिया अल्लाह फरमायो यो जालिम बिया अल्लाह फरमायो लोही मुजरिम गुनाहगार बिया अल्लाह फरमायो खैर का रोकी दड़ बिया आखिर में अल्लाह फरमायो तमाम के बुधायो तो ज़ना जी पैदावारा वलीद बिन मुगीरा मां वट हली आयो मां खे तो तवे सच्ची गाल बुधार मां एक लफ्ज चयो हो अल्लाह जे कुरान में नव मुझे ला लफ्ज इस्तेमाल था जो हुजूर बुधाया हन मुके ॿियन जी ख़बर आहे हिक जी ख़बर काने बराबर मां वॾो कसमी भी आया बराबर मां ज़लील हकीर ख़ार भी आया बराबर मां चुगलखोर भी आया खैर का रोकीदड़ भी आया ज़्यादती जुल्म कंदड़ भी आया मुजरिम ॾोही भी आया हिकड़ी गाल जी मुखे ख़बर ना है हलाल जो आया या ना या तू बुधाईंदी तू सच्ची बुधाए कूड़ ॻाल्हाईंदी तलवार खणी ॿियण मां कॾहिं मारे छॾी तो मां चईस त ॻाल्हि ॿुध तुंहिंजो जेको पीउ हो वो मालदार हो पर हुयो खारिक औलाद कान थी उन मजा वो चयो त हाणे औलाद न थी माल जा मालिक ॿिया थी वेंदा पोइ मां जबल में वञी हिक धनार खे बदकारीअ जी दावत ॾिनी उन मां बदकारी मां सना तूं पैदा थियो आहे मां बि कूड़ी तूं बि कोड़ो मोहम्मद रसूलुल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत यारा जेको बेअदबी करे तो वो असांखे पंहिंजो नस्ल थो ॿुधाए त मां फलाणे नस्ल जो आहियां तूं जंहिं बि नस्ल जो आहीं वञी धूड़ पाए तोसां असांजो वास्तो कोन्हे अल्लाह मदीने वारे जी शान खे बुलंद करे सुभान अल्लाह अबू जहल अंधो थिया ऐं काठ पियो कलमा जो तारे मां दो तरो मजान छा तुझे करे गम दर्द वारो मरियो मजान छा